केड़ो तुझो घर आ? ही मुझो भी घर आ चाची। ना तुझो अब्बो ना अम्मा ना भेड़ ना भाप ते छो आए वही केड़ो तुझो घर आ? चाची अब्बो अम्मा तो गुजारे विया न, मां तो जिंदा आया न। मां तो पंहिंजे घर ई दुस। को उन्हनि सां गॾु तू छो न मरी वे? मां छो मरी वञा? इन जे करे तू असांजो जीवन जंजाल करे छॾियो आ। किथां जी आहिनि, केरु आहे? राणी नालो आहे मुंहिंजो। हिकु पनाह में कीअं पहुते? मेहर ई मां हिंदे खे पसंदि कंदा आहिनि। मुंहिंजो बाबा कंहिं ॿिए सां मुंहिंजी शादी कराए रहियो हो। जेके ॿारहाड़ी में मसला आहिनि, औरतुनि जी बिना मर्ज़ी जो हुनजी शादी कराइनि। धीअ कहिड़े ॻोठ जी आहे ऐं कंहिंजी धीअ आहे? प्रेस आलम खान जे ॻोठ जी आहियां, हारून खान जी धीअ आहियां। मामा ॻाल्हि त कर, कहिड़ो कहर थियो आहे? आसमान टुटो अथई जा मथां? इन खां सुठो त मौत मारे हा मूंखे। इन्हनि ॾींहंनि ॾिसण खां मुंहिंजी जान छुटी पए हा। अदा ला ख़ैर कंदो, तू छो मरंदे? मरनि तुंहिंजा दुश्मन। ॻाल्हि न कंदे या रुॻो असां सभिनी खे परेशान कंदे। मुंहिंजी धीउ राणी मेहर सां गॾु शहबाज़ वटि पनाह में पहुती आहे। अलाए कॾहिं असांजी हिन धरती ताईं जागीरदार निज़ामी कुदे क़िस्म जूं रस्मूं ख़तमु थियूं। अलाए कॾहिं हीअ धरती ज़ुल्मत खां पाक थींदी सुख जो साथ। छा थियो बाबा साईं? वरी का न्याणी कंहिंजे ज़ुल्म जे कात हेठां कुसिजी वई आहे छा? असां न बाबा, हिन न्याणी खे आलम खान कात तिखा करे मारण आयो। मुंहिंजूं हदूं पार अथनि। पोइ अदा साईं? पोइ हिननि मज़लूमनि जी हामी हिन धरतीअ ॼाए आलम खान जे ख़िलाफ़ खुलियो जंग जो ऐलान कयो। कंहिं बि सूरत में मां राणी ऐं मेहर खे उन ज़ालिम जे हवाले न कंदुसि ऐं हिन प्रेमी जोड़ी खे मां हुन ज़ालिम जे हवाले करे हथ सां कॾहिं बि न माराईंदुसि। बाबा साईं, वापसि करण बि न खपे। अदा साईं, जेकॾहिं ही वापसि विया बि त ज़ालिम हिननि खे ज़िंदा कोन छॾींदा। अदी मूं ते एतवार कजे, ॾाढ जा डूंगर मां ॾारे रखंदुसि ऐं यकीन थो ॾियारी त ज़ालिमनि जा कंध मां कपे रखंदुसि। मुंहिंजे पनाह में आयलनि जी हिफ़ाज़त लाइ जेकॾहिं मूंखे लाश बि किराइणा पिया न त मां उहे लाश बि किराईंदुमि, पर हिननि वीचारनि जे मथां मां कॾहिं बि ॾुखियो वक़्तु अचणु कोन ॾींदुसि। बाबा साईं, जेकॾहिं सिंध जा सभई पकदार तव्हां जहिड़ी सोच रखनि त हिन धरती ते कंहिंजो बि नाहक खून न वहे। चाचा साईं, मां तव्हांजी थोराइती आहियां। तव्हां असांखे पंहिंजी पनाह में रखी हेॾी वॾी इज़त ॾेई रहिया आहियो। पुटु राणी, इहो असांजो फ़र्ज़ु आहे। जेको बि असांजी पनाह में अचे उनखे हिफ़ाज़त ॾियणो आहे ऐं उनजी इज़त बि बरक़रार रखणी। बाबा, छो त मूंखे रुखसाना ऐं सुहाना जहिड़ी आई बाबा। हा भेण, तूं बि असांजी भेणनि वांगुरु आहीं ऐं बाबा तोखे पंहिंजी न्याणी थो सम्झे। भेण रुखसाना, इहे त तव्हांजा वॾा वड़ आहिनि। धीअ, इंसान जो सहारो आहे ऐं अदा साईं इंसानियत जो दर्स आहे। छो सोनी एतिरो डिॼी छो थी? न मां तोखां छो ॾिसंदमि? छो आयो आहीं हिते? इहो ॿुधाइण आयो आहियां त राणी ऐं मेहर ज़िंदा आहिनि। मूं ते एतबार कर, मूं उन्हनि खे पाण भॼायो आहे। ठीक है एतबार कयो बस न।
तोखे ख़ुशी कोन थी? थी सोणी, जी। तुंहिंजो अकेले नलके ते अचणु ऐं पाणी भरणु मूंखे मुनासिब कोन थो लॻे। काथे बादल सरमत खे त ॾिसी न वरितो आहे। छो तोखे मुनासिब नथो लॻे? उहो इन करे जो मुंहिंजी नज़रुनि छा ॾिठो आहे तुंहिंजी नज़रुनि? इहो ई ॾिठो आहे जेको तुंहिंजे लाइ सुठो न आहे। मूं लाइ सुठो न आहे? छा सुठो न आहे? इहो सुठो न आहे जो अकेली छोकिरी घर खां निकिरंदी आहे तॾहिं। त पोइ ईअं कर, घरां दिलो खणी पाणी भरण तूं ई ईंदो कर। आयो आहे वॾो गैरत वारो। हट परे, रस्तो ॾे मूंखे। बादल सिधी रांदि कंदो आहे सोटे जी। राणी, ही तो वही राणी आहे जेका मूंखे पाणी भरंदे मिली हुई। ही मुंहिंजे घर में कीअं? राणी तो हिते? मुझे सवाल जो जवाब ॾेई वञ त तूं हिते कीअं? मां तव्हांजी पनाह में आहियां। शहज़ोर ख़ान जी पनाह में? ख़बर अथई, जेको बि हिकु दफ़ो मुंहिंजी पनाह में ईंदो आहे न, उहो कॾहिं बि हिन पनाह मां ॿाहिरि न वेंदो। सॼी उमिरि त असां बि कंहिंजे एहसान जे हेठि ज़िंदगी कोन गुज़ारींदासीं न। हिकु न हिकु ॾींहुं त असांखे बि हितां वञिणो आहे न। हितां काॾे वेंदी आहे ऐं कंहिंसां वेंदी आहे? मेहर सां गॾु वेंदसि। मेहर ऐं आऊं तव्हांजे चाचे जे पनाह में आहियूं। माना त शहज़ोर ख़ान जा ॿई दुश्मन शहज़ोर ख़ान जी पनाह में पाणी अची विया। पोइ त हिते तुंहिंजी मेहमान नवाज़ी ॾाढी सुठी थींदी। हिते तोखे कंहिं बि शइ जी कमी महसूस न थींदी। राणी, राणी, हिन घर जा मर्द जेके आहिनि न, उहे न्याणी साणी जी घणी इज़त कंदा आहिनि। भाॼी आई आहे, अच त गॾिजी पुछाईं। जी साईं। मेहर जो लाश तो दरिया जे वकरनि में लोढ़े छॾियो। उन मेहर जो लाश उन दरिया मां ज़िंदा थी कीअं पहुतो? ऐं हूअ राणी जेका तो पंहिंजे हथनि सां कब्र में दफ़न कई, उहा ज़िंदा थी कीअं वापसि पहुती? ऐं ॿई शहबाज़ ख़ान वटि पनाह में पहुता। उन ॾींहुं तो वकार ख़ान जे मरण जी ग़लति ख़बर ॾिनी हुई न रुखसाना साहिबा। ओ, ग़लति ख़बर ते तोखे ॾाढी कावड़ लॻी आहे मैडम। ॾाढी, तमामु ॾाढी। ऐं जेकॾहिं तूं मुंहिंजे साम्हूं हुजे हा न, त तुंहिंजो इहो जेको कंध आहे न, हीअं निपूड़े भञी छॾिया हा।
चाचा साईं अस्सलाम वालेकुम। बादल जी चाचा साईं। तू मुझो वफादार साथी आई ना। बादल सिधी रांद कंदो आहे सोटे जी। चाचा साईं तव्हां मुंहिंजा वॾा आहियो, मूंखे पालियो अथव। तव्हांजी वफ़ा न कंदुसि त ॿियो कंहिंजी कंदुसि। इहा वफा जी आख़िरी आज़माइश आहे त कंहिंजे चवण ते अॻिले जा हारून वॼाए छॾजनि, ईअं न? चाचा साईं वॼाए छॾियो। जॾहिं वफ़ा जो अज़म खयोंसीं पोइ त सभु कुझु जाइज़ आहे। इन जे करे त तो ते असां एतमाद कयो। हाँ कयोसीं न एतमाद। चाचा साईं इहा तव्हांजी नवाज़िश आहे। बिल्कुलु सही थो चई। ऐं तूं असांजी नवाज़िशुनि जो क़दरदान आहे। बिल्कुलु चाचा साईं, इन में को शक ई कोन्हे। ओए मूंखे ॿुधाए, मेहर जो लाश तो दरिया जे वकरनि में लोढ़े छॾियो। उन मेहर जो लाश उन दरिया मां ज़िंदा थी कीअं पहुतो? ऐं हूअ राणी जेका तो पंहिंजे हथनि सां कब्र में दफ़न कई, उहा ज़िंदा थी कीअं वापसि पहुती? ऐं भई शहबाज़ ख़ान वटि पनाह में पहुता। ॿुधाए मूंखे। न चाचा, अहिड़ी त का बि ॻाल्हि न आहे। इहो कीअं थो थी सघे? इहो थियो इहा आहे। बिल्कुलु आहे। राणी ॾिस न, पहिरीं तूं मुंहिंजो वफ़ादार हुई, ऐं हाणे तो इहा गद्दारी छो कई? न चाचा साईं, ईअं थी नथो सघे। मां इन ॻाल्हि खे कोन मञींदुसि। मां तोखां इहो पुछणु थो चाहियां त इहो मेहर ऐं राणी ॿई इहे माण्हू ज़िंदा थी शहबाज़ ख़ान वटि पनाह जे लाइ कीअं पहुता? चाचा साईं इहो इन जे करे जो राणी मूंसां नंढी वॾी थी आहे, मुंहिंजी सौट आहे, मुंहिंजी भेण आहे। उन रओ लाहे मुंहिंजे पेरनि ते रखियो ऐं मूंखे रहम अची वियो। मूं हुनखे वञणु ॾिनो। तो हुनखे छॾे ॾिनो? तूं मुल्क जो वाली, तो हुननि खे ज़िंदा छॾे ॾिनो। ऐं जेको हुननि ॿिन्ही मुंहिंजो मुंहुं तय सां कारो मुंहुं कयो, उन जो असर तो ते न पियो। हाँ असर न पियो। असर न पियो। अॼु मां तोखे ज़िंदा न छॾींदुसि। अॼु तुंहिंजा हारून वॼाए छॾींदुसि। पूं पूं कंदो वतंदे, पूं पूं। बादल, हीअ तुंहिंजी आख़िरी ग़लती आहे। जेकॾहिं ॿीहर गद्दारी कयई या ग़लती कयई त हिन जूं गोलियूं ज़मीन जे बजाए तुंहिंजे सीने में हूंदियूं। हारून, हा मां हारून, पऊं पऊं कंदो वेंदे, पऊं पऊं। चाची, ॾिसी थी न चाचे जा हाल, पर चाचे खे इहा ख़बर बि आहे त बादल सिधी रांदि सोटे जी कंदो आहे। मूंखे चयो सरू ते शक थी रहियो आहे त सरू आलम खान वारनि जो माण्हू आहे।
हिन दफ़े शहर वियासीं त ॿ वखार खान वारा अची मारल न पहुता। जॾहिं अचानक निकितासीं त हुननि खे हितां जी ख़बरूं कीअं ॿुधायूं आहिनि? शायदि सरू। ख़ैर बेख़बर है न माजिद किलारक जी मथे में हवा भरियल अथसि या हवा निकिरी हुअसि? मौत खां सवाइ हर सज़ा ॾिनी आहे हिनखे। जे मौत जी सज़ा न मिली अथसि न त उहा बि हिनखे सज़ा ॾियूंसि था। बिलावल जी बाबा साईं। पिस्टल दे। अच्छा बाबा साईं। ही वठो चाचा। किलारक हिन धरतीअ तां तो जहिड़ा राशी हज़ारे माण्हू जेके पैसे ख़ातिर पंहिंजो ज़मीर विकिणनि था न, उन्हनि खे ॻोल्हे ॻोल्हे मारिया न त बि मुंहिंजे अंदर जी बाहि थधी कान थींदी। रईस तौबा तो करियां, अॻिते अहिड़ी ग़लती कोन थींदी। हिन धरतीअ जे माण्हुनि सां धारियनि त ज़िल खां वेर रखियो आहे, पर धारियनि सां गॾु पंहिंजनि बि नाहे घटायो। धारियनि सां गॾु पंहिंजे वतन जे ग़द्दारनि जा बि सिर लहंदा न, तॾहिं वञी सभिनी जा घर आबाद थींदा। वञी उछलियोसि ढूंढ ते। हाज़िर बाबा साईं। रुखसाना ऐं हलीमा, तव्हीं जेकी मूंसां हली रहियूं आहियो, तव्हीं छा थियूं सम्झो त तव्हीं मूंखे टॉर्चर ॾींदो? हाँ, तव्हां मूंखे टॉर्चर ॾींदो ऐं आऊं तव्हांखे सुख जो साह पटण ॾींदसि? न, हरगिज़ बि न। तव्हां उन खखर जे मानौरे में खड़ो आयो आहे जेका तव्हांखे ॾंगे ऐं सुॼाए छॾींदी। यादि रखिजो, मुंहिंजे ॾंग खां कॾहिं बि न बची सघंदो अथई। ओहो केना जी कोला अलाए त न माई खे छा आहे, घरां कढायो अथई, उहो बि हिनखे खून कोन ईंदो। हेलो जी मोहतरमा शहनाज खातून। जी केरु? रुखसाना? जी 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 मां रुखसाना थी ॻाल्हायां। मोहतरमा साहिबा कॉल कीअं कई अथव? उन ॾींहुं तो वकार ख़ान जे मरण जी ग़लति ख़बर ॾिनी हुई न रुखसाना साहिबा? ओ ग़लति ख़बर ते तोखे ॾाढी कावड़ लॻी आहे मैडम। ॾाढी, तमामु ॾाढी। ऐं जेकॾहिं तूं मुंहिंजे साम्हूं हुजे हा न त तुंहिंजो इहो जेको कंध आहे न हीअं निपूड़े भञी छॾिया हा। पोइ हिकिड़ो कमु था कयूं, ॿिए दफ़े वकार ख़ान जे मरण जी तोखे बिल्कुलु सही ख़बर ॾींदसि। छोरी पंहिंजी ज़बान संभाले ॻाल्हाए। एॾी कावड़? अफ़सोस मैडम, तव्हांखे एॾी कावड़ लॻंदी आहे छा? मुंहिंजी दिलि थी चवे त तुंहिंजो साह कढी छॾियां। ख़ुदा जी मार सिर ते पवने। तूं मुंहिंजे पुटु वकार ख़ान जे बारे में इहे मनूस ॻाल्हियूं थी करी, इहे मनूस ॻाल्हियूं तुंहिंजे ज़हन में विधियूं कया आहिनि? मां मनूस ॻाल्हियूं थी कयां? न न, मां मनूस ॻाल्हियूं त बिल्कुलु न आहियां कंदी। बाक़ी छा सम्झां मां? मुंहिंजी दुआ सम्झो, दुआ। मां दुआ सम्झां ऐं तूं मुंहिंजे पुट जे मरण जी दुआ घुरी रही? हाँ, पोइ बाक़ी छा कयां? जेको मुंहिंजी माउ जो कातिल आहे उन जे लाइ मुंहिंजे दिलि मां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मरण जी दुआ निकिरंदी। ऐं अलाह करे इहो वकार ख़ान जल्दी मरे त असांजी माउ जे मरण जो पलांद पूरो थिए। ठीकु आहे, चरी मां तोखे ॾिसी रहंदसि, कान छॾींदीसीं, ॾिसी रहंदसि मां तोखे। पोइ हिकिड़ो कमु था कयूं, तूं मूंखे व्हाट्सएप ते कॉल कर, वीडियो कॉल कर, तूं बि मूंखे ॾिस ऐं मां बि तोखे ॾिसंदमि ऐं तुंहिंजो शौक़ बि पूरो थी वेंदो। बदतमीज़ कंहिं जाइ जी ॻाल्हाइण जी तमीज़ कान अथसि। पोइ
हाणे जेकॾहिं हिन जे अंदरि थोरी बि गैरत हूंदी न ॿीहर कॉल न कर। हुन काल हिकु कलाक वठण लाइ पर तो त हुनखे लाल करे छॾियो हुजेसि भली रुगो शैतानगिरी अथसि मां। एतिरो ज़ुल्म कर जेको ज़ुल्म तूं सुभाणे पाण बर्दाश्त करे सघीं। सरमद बादल रुक जो ठहियल आहे, रुक जो बर्दाश्त जा मापा न माप बदल जा। हिन धरतीअ ते रोज़ रोज़ को न को मज़लूम मारियो थो वञे। दुनिया जा ज़ुल्म एहसासनि में विझो छॾनि। एॾो तोखे दुनिया जे एहसासनि जो ख़्यालु आहे त पोइ मुंहिंजे एहसासनि ते बि त नज़र विझ न। तुंहिंजा एहसास मूंखे पंहिंजा आहिनि, तूं का गैर आहीं छा? राणी, असां त प्यार में मरण क़बूल करे वेठा आहियूं, पर कुदरत वारे खे असांजो गॾु रहण मंज़ूर हुयो मेहर। राणी जी मुंहिंजा साईं, मोहब्बत सभु तोल आहे। ऐं मां तोतां ऐं तुंहिंजे इन ॻाल्हियुनि तां कुर्बान वञा। राणी, मूं सोचियो आहे त ज़िंदगी जा सभु बाक़ी ॾींहं पाण में हिते ई गुज़ारींदासीं। मेहर, मूंखे ही ॻोठु पंहिंजे लाइ मुनासिबु नथो लॻे। उहो छा लाइ? सभु पंहिंजा ख़्वाब आहिनि। हिन ॻोठ मां निकिरी कंहिं सुठे शहर हलंदासीं। पर हिते मूंखे ज़ोर ख़ान कंहिं न कंहिं रोज़ी साहब लॻाईंदो। हिन खां वाधारे अञा बि असांखे छा घुरिजे? मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾेई वञ त तूं हिते कीअं? मां तव्हांजी पनाह में आहियां। शहज़ोर ख़ान जी पनाह में? ख़बर अथई, जेको बि हिकु दफ़ो मुंहिंजी पनाह में ईंदो आहे न, उहो कॾहिं बि हिन पनाह मां ॿाहिरि न वेंदो। सॼी उमिरि त असां बि कंहिंजे एहसान जे हेठि ज़िंदगी कोन गुज़ारींदासीं न। हिकु न हिकु ॾींहुं त असांखे बि हितां वञिणो आहे न। राणी, छा पई सोची? इहो ई त कुझु ख़्वाब सजायल आहिनि मुंहिंजे अखियुनि में, जेके हिन ॻोठ में पूरा नथा थी सघनि। ठीकु आहे, जीअं तूं चवंदी ईअं थी। बसि हाणे ख़ुशि? जॾहिं तूं मुंहिंजी ख़्वाहिशनि जो ख़्यालु रखंदो आहीं न, तॾहिं मुंहिंजा सभु दर्द ख़तमु थी वेंदा आहिनि। तॾहिं मूंखे पंहिंजी ज़िंदगी जो मुस्तक़बिल बि रोशन नज़र ईंदो आहे। सॼण, रईस वॾे जो इहो ज़ोर पइजी वियो आहे चाचे हारून ते त ॻोठ में मेहर ऐं राणी खे जंहिं बि लिकायो आहे उनखे ॻोल्हे हिते वठी अचो। इन लाइ इहा खोजना करणी पवंदी, न त रईस असांजी ॻिचीअ में पइजी वेंदो। ठीकु आहे बादल, पोइ हल त हलूं, असां तोसां गॾु आहियूं। छो जो मां सॼण आहियां सॼण, पर कंहिंजो हर कंहिंजो न। अचो। ते मिठेला, तूं अॼु मौत जे मुंहं में आहीं, तोखे केर बि बचाए नथो सघे। बादल, तूं सदाईं असां सां ॾाढायूं छो कंदो आहीं? छो त मिठल मिठाई नाहे, खारो मिर्च आहे मिर्च। इन करे ॾाढायूं थो कयां। तव्हां राणी ऐं मेहर खे पनाह ॾिनी आहे। मिठल, उहो माण्हू असांखे खपे। मिठल, जंहिं राणी ऐं मेहर खे पंहिंजे पनाह में रखियो हुन जो नालो ॿुधा, न त ॿी सूरत में बादल तुंहिंजा हॾा भॼी छंदो। नाक विड़ी रहियो आहीं बादल, मूंखे का बि ख़बर न आहे। चइबो त तूं ईअं कोन ॿुधाईंदे।
अरे वठो उसे बादल के बेगुनाह जे मथा एतिरो ज़ुल्म कर जेको ज़ुल्म तूं सुभाणे पाण बर्दाश्त करे सघीं। सरमद बादल रुक जो ठहियल आहे, रुक जो बर्दाश्त जा मापा न माप बादल जा। पंहिंजे ॾाढ ऐं तकबर ते गुरूर न कर। हिक ई धक सां तुंहिंजो वजूद भोरा भोरा करे छॾींदुसि। सरमद बादल जे वजूद खे टोण तुंहिंजे वस खां ॿाहिरि आहे। तूं बादल जो वार बि विगो नथो करे सघीं। न कढ सरमद खे पंहिंजे जलाल मां। जेकॾहिं न सरमद पंहिंजे दहशत जूं विधियूं किरायूं, उन विधियुनि जी तपश में सड़ी खाक थी वेंदे। अच मिटल सड़ी खाक थी। बादल सिधी रांदि कंदो आहे सोटे जी। हिन घर में अॻे ई राणीअ जे मथां मोहबत जे करे घटि कोन कयो आहे ऐं सरमद मूंखे मोहबत जे लाइ मजबूर करे रहियो आहे। राणीअ जी मोहबत करण ते असां केतिरो भोॻियो आहे, केतिरी तकलीफ़ूं ऐं सूर सठिया अथऊं। हिकु दर्द ख़तमु कोन थियो आहे ऐं सरमद हिकु नई कहाणी वॼाइण थो चाहे। मां कीअं थी मोहबत करे सघां सरमद सां? मां राणीअ खां पोइ सभु मोहबत जा अरमान जलाए राख करे छॾिया। मां बुत वांगुरु हिकु भित आहियां जंहिंमें साह त आहे पर अहसास न, जंहिंजे जिस्म में एहसास ऐं कैफ़ियतूं नाहे हूंदियूं। उहे सॼी ज़िंदगी मोहबत जे एहसासनि खां महरूम रहंदा आहिनि। हाणे सोणीअ जी बि ज़िंदगी ईअं ई आहे जेका कॾहिं बि तोसां मोहबत न कंदी सरमद। अखियुनि में छो ईअं महसूसु थियणु लॻो आहे हवाऊं को सोणीअ जो पैगाम खणी अची रहियूं आहिनि। मूं महसूसु कयो आहे सोणीअ जे साहनि जो आवाज़ु हवाउनि जे गुज़र में छो। तुंहिंजी दिलि जी धड़कन में इज़हार बि आहे, इनकार बि आहे। आउं मञां थो, आउं ॼाणां थो राणीअ जे किसे खां पोइ तूं पंहिंजो पाण खे हारे वेठी आहीं, पर केसी ताईं तूं अंदर जे उधमन खे हिन प्यार जे अहसास खां महरूम कंदी। आख़िरकार हिकु न हिकु ॾींहुं तूं प्यार जी हामी भरे मूंसां इज़हार ज़रूरु कंदी। सरमद छा तके रहियो आहीं चंड खे? कंहिंजी ख़ामोशी महसूसु पियो कयां, चंड जी ख़ामोशी ॾिसी। कंहिंजी ख़ामोशी समायल आहे चंड जी ख़ामोशी में? उन शख़्स जो जंहिंजे एहसासनि जो क़त्ल थींदो आहे। दिलगी में? हा। तूं छो सोचे रहियो आहीं उन जो क़त्ल थींदड़ एहसासनि लाइ? मुंहिंजे बि सीने में हिकु धड़कंदड़ दिलि आहे। छा उहा कंहिंजे दर्दनि खे ॾिसी तड़पी नथी सघे? केरु आहे उहा सरमद जंहिंजे एहसासनि जे लाइ तुंहिंजी दिलि धड़के पई? उहा मुंहिंजी धरती आहे। हिन धरतीअ ते रोज़ रोज़ को न को मज़लूम मारियो थो वञे। दुनिया जा ज़ुल्म एहसासनि में विझो छॾनि। एॾो तोखे दुनिया जे एहसासनि जो ख़्यालु आहे त पोइ मुंहिंजे एहसासनि ते बि त नज़र विझ न। तुंहिंजा एहसास मूंखे पंहिंजा आहिनि। तूं का गैर आहीं छा जो तुंहिंजो एहसास नाहे मूंखे? पोइ मुंहिंजी मोहबत जो इक़रार छो नथो करी मूंसां? हिन ॿूसाटियल माहौल में जकड़ियल वजूद खे धिकण खां पोइ पंहिंजे लाइ सोचींदासीं। पंहिंजी ज़िंदगीअ खे कंहिं नए रूप में ॾिसंदासीं। सरमद तूं हे पंहिंजा जलाल पाण वटि रस्तो बहितर आहे। असांखे रेसवरे जो हुक्म आहे त जिन माण्हुनि
राणीअ मेहर खे पनाह ॾिनी आहे उन्हनि खे पकड़े पेश करे उन्हनि जा हारून वॼाइणा आहिनि। हारून हारून या तोखे पक्का जंहिं मेहर ऐं राणीअ खे पनाह ॾिनी आहे उहे मुंहिंजा माण्हू आहिनि? ॿियो हिन ॻोठ में कंहिं माण्हूअ में एतिरी ताक़त ई कोन्हे, थूम ई कोन्हे हारून सां टक्कर खाए ऐं जुरत करे हारून वॼाए छॾींदो सासूं न जा। हारून तूं त हिकु मिटीअ जो पुतलो आहीं हारून। हवा जे हिकु झूटे सां विखरी वेंदे तोसां टक्कर खाइण जी जुरत मूंखां सवाइ ॿियो केरु करे थो सघे? तूं आहीं छा? हा हिन ॻोठ जे रेस जो ख़ासो ख़ासि माण्हू सभिनी माण्हुनि जो वहिंवार मुंहिंजे मुठ में आहे ऐं सभु माण्हू मुंहिंजे ताबे आहिनि। ताबे उन्हनि जो कार वहिंवार तुंहिंजी मुठ में आहे पर उन जो साथ तुंहिंजी मुठ में न आहे न। ख़ुदा जी ख़ुदाईअ में पंहिंजी ख़ुदाई पैदा न कर। जे पकड़ थिए न ख़ुदा जो कसम जान बि कोन छॾाए सघंदे। मां ॼाणा ख़ुदा ॼाणे तुंहिंजो कंहिंजे ॾोहनि सवाबनि सां छा। तुंहिंजो को रबी को ख़रीफ़ अहमद ख़ान वरी बि इज़त सां चवाए थो त माण्हू पेश कर न त तोखे केतिरी पक आहे त राणीअ जी मेहर हिननि वटि आहे? अथई को गवाह जंहिं हिननि खे ॾिठो हुजे त राणीअ जी मेहर खे पनाह हिननि ॾिनी आहे? अहमद ख़ान तूं सॼी दुश्मनी मूंसां थो पाड़ी। ठीकु आहे तव्हां भली पथरा न थियो ख़ैर आहे पर जॾहिं न वेस जांच बूच शुरू कई त पोइ तव्हां सां सुठी न थींदी। हारून वॼी वेंदव। हारून रईस खे गवाह मिलंदो तॾहिं विढ़ंदो न। अड़े तूं वञी जुतियूं संभाल रईस जूं मतां को ॿियो न जाइ वारारे वञई।